अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हां खे भली कार चऊं था। नाज़रीन, गुज़िरियल कुछ अरसे खां मुख़्तलिफ़ जेके JITs आहिनि उन्हनि जो चर्चो आम आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं सिंध हुकूमत जे तर्जमान प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जेको आहे 3 JITs जेके आहिनि उहे पब्लिक कयूं वियूं, जंहिंमें हिकिड़ी हुई उज़ैर बलोच जे हवाले सां लियारी अमन कमेटी जा जेके सरबराह आहिनि उन्हनि जी जेका JIT हुई उहा पब्लिक कई वई। उनखां पोइ निसार मोराई साहब जेके आहिनि उन्हनि जी JIT पब्लिक कई वई ऐं बल्दिया फैक्ट्री जेको सान्हो थियो उन जी जेका JIT रिपोर्ट हुई उहा पब्लिक कई वई ऐं इन जी जेका डिमांड आई पे ख़ासि तौर ते उज़ैर बलोच जी JIT पब्लिक करण जे हवाले सां उहा PTI जे हलकनि मां मुसलसल अहिड़े क़िस्म जी डिमांड आई पे। 2017 में ई अली ज़ैदी जेके PTI जा तंहिं वक़्त जा जेके अॻवान हुआ, हींअर वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, उन्हनि जे तरफ़ां इहा बार बार डिमांड पे आई। चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखिया पे विया, जंहिंखां पोइ इहा पब्लिक न पे थी ऐं उनखां पोइ हुननि अदालत सां राब्तो कयो ऐं उनखां पोइ बि जॾहिं उहा JIT रिपोर्ट पधरी न पे थी त पोइ उन्हनि तोहिन अदालत जे हवाले सां बि अदालत सां राब्तो कयो त तोहिन अदालत जा नोटिस मोकिलिया वञनि लाॻापियल धुरियुनि खे ऐं क़ौमी असेंबली जे इजलास में बीही करे बि अली ज़ैदी जेका आहे उहा JIT रिपोर्ट उते ॾेखारी हुई त हीअ असल JIT रिपोर्ट आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका क़यादत आहे, आला क़यादत, उन ते ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम मढ़िया विया हुआ त उन्हनि जा ॾोहारी धुरियुनि सां के वास्ता आहिनि या हू उन्हनि खां कमु कराईंदा रहिया आहिनि। पर गुज़िरियल ॾींहुं मुर्तज़ा वहाब साहब, नासिर शाह साहब ऐं सिंध हुकूमत जे ॿियनि अॻवाननि जेका JIT रिपोर्ट पधरी कई, जेके 3 हुयूं ख़ासि तौर ते जंहिं ते फोकस आहे PTI वारनि जो, उज़ैर बलोच जे हवाले सां जेका JIT रिपोर्ट पब्लिक कई उनमें कंहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान जो नालो न हो त को उन्हनि जो को ॾोहारियुनि सां लिंक हो या हू ॾोहारियुनि खे इस्तेमालु कंदा रहिया। ख़ासि तौर ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत आहे, जंहिंखां पोइ जेके सवाल थिया उनमें मुर्तज़ा वहाब साहब जो इहो चवणु हो त PTI वारनि जो इहो वतीरो रहियो आहे त शुरू खां वठी हू सियासी पॉइंट स्कोरिंग करण जे लाइ जेका आहिनि अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम मढ़ींदा रहनि था ऐं उन्हनि जेका 36 सिफ़नि ते मुश्तमिल JIT रिपोर्ट पधरी कई उनमें मुख़्तलिफ़ माण्हुनि जा नाला ज़रूरु हुआ त उज़ैर बलोच जा कंहिं सां लिंक हुआ, कंहिंजे चवण ते हू कमु कंदो रहियो, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत मंझां कंहिंजो बि उनमें नालो न हुयो ऐं उन JIT जेका ही JIT आहे उनमें मुख़्तलिफ़ इदारनि जा जेके ऑफिसर हुआ उहे शामिलु हुआ, उन्हनि जो सिग्नेचर शामिलु उन ते सयूं जेके हुयूं थियलु हुयूं। उनखां पोइ जॾहिं सवाल थियणु लॻा PTI जे अॻवाननि खां त हीअ जेका JIT आहे, जीअं अव्हां दावा कई पे PTI पीपल्स पार्टी जी क़यादत जा उन्हनि माण्हुनि सां राब्ता आहिनि, त हिन JIT में अहिड़ो कुझु बि कोन्हे। जंहिंखां पोइ अली ज़ैदी जेके आहिनि अॼु उन्हनि शिबली फराज़ साहब जेके सुल समाज जा हींअर वज़ीर आहिनि, वफ़ाक़ी वज़ीर, उन्हनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई ऐं उनमें मुख़्तलिफ़ TV प्रोग्रामनि जा उन्हनि क्लिप बि ॾेखारिया त पीपल्स पार्टी जा अॻवान उन JIT रिपोर्ट जे हवाले सां छा चवंदा रहिया आहिनि, ख़ासि तौर ते नबील कबोल या जेके ॿिया आहिनि। ऐं उनखां पोइ अली ज़ैदी साहब इहा दावा कई आहे त सिंध हुकूमत जेका JIT रिपोर्ट पधरी कई, ख़ासि तौर ते उज़ैर बलोच जे हवाले सां, उनमें टेम्परिंग थियल आहे। संदसि इहो चवणु आहे त हीअ उहा रिपोर्ट न आहे जेका असल रिपोर्ट आहे ऐं हिन ते वफ़ाक़ी इदारा जेके हुआ उन्हनि जे ऑफिसर्स जूं जेके आहिनि उहे सिग्नेचर थियल न आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी इदारा उन रिपोर्ट में JIT में जेके शामिलु हुआ, जंहिंमें IB आहे, ISI आहे, उन सां गॾोगॾु रेंजर्स आहे, MI आहे, 4 उहे अहम इदारा। संदसि इहो चवणु हो त उन्हनि जी जेका रिपोर्ट आहे उहा रिपोर्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां पेश कयल रिपोर्ट जो उबतड़ आहे। सो पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेठि हिन मौक़े ते इहे JITs पब्लिक करण जी डिमांड छो पई थिए ऐं जेकॾहिं डिमांड थिए बि पई त उन्हनि ॿिन्ही रिपोर्टनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। ज़ाहिर जेका पहिरीं JIT आहे सिंध हुकूमत जेका पब्लिक कई उहा बि पीपल्स पार्टी जी हुकूमत पाण कोन जोड़ी हुई, उनमें बि इहे मुख़्तलिफ़ ऑफिसर शामिलु हुआ। सो उन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त JITs जी हद ताईं रहंदियूं या जिन किरदारनि जो ज़िक्र फ़िक्र थिए पियो उन्हनि जे ख़िलाफ़ु को एक्शन बि थींदो, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़मीर घुमरो साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। ज़मीर घुमरो साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। कीअं पिया ॾिसो ही JITs जो जेको मामिलो आहे, डिघे अरसे खां PTI वारनि जी डिमांड हुई त ख़ासि तौर ते उज़ैर बलोच जी JIT पब्लिक कई वञे, गुज़िरियल ॾींहुं सिंध हुकूमत उहा पब्लिक कई, जंहिंमें पीपल्स पार्टी जी आला क़यादत जेका आहे उनजो ज़िक्र ई न आहे। पर अॼु अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनमें उहो ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तर्जमान जेको आहे सिंध हुकूमत जे जेका रिपोर्ट पेश कई आहे उहा जेका आहे उनमें टेम्परिंग थियल आहे ऐं उहा ओरिजिनल न आहे। कीअं पिया ॾिसो JIT में त समूरा जेके मुख़्तलिफ़ इदारा हूंदा आहिनि उहे शामिलु हूंदा आहिनि, छा इहो मुमकिन आहे त पीपल्स पार्टी उनमें का टेम्परिंग करे?
इहो बिल्कुलु पॉसिबल न आहे ऐं उहा JIT जी जेका रिपोर्ट हूंदी आहे उहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी प्रॉपर्टी हूंदी आहे जी छो त उहा प्रोविंशियल गवर्नमेंट ई एडमिनिस्टर कंदी आहे एंटी टेररिज्म लॉ ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट ई उहो जेको आहे सो एग्जीक्यूट कंदी आहे लॉस खे त JIT जेका बि हूंदी आहे उहा रिपोर्ट प्रोविंशियल गवर्नमेंट वठी वेंदी आहे ऐं होम डिपार्टमेंट वटि उन प्रॉपर्टी वेंदी आहे घणे अरसे खां इहो हलंदो पियो अचे त JIT जी रिपोर्ट जारी कयो वञे हालांकि तव्हां कानूनी तौर ते ॾिसंदव त JIT जो एविडेंस में को बि वैल्यू कोन्हे कोर्ट में जेकॾहिं तव्हां JIT जी रिपोर्ट पेश कयो त उन ते कंहिं बि मुलज़िम खे सज़ा नथी अची सघे जेसिताईं खां ॿी कराबोरेटिव एविडेंस न आहे त JIT ईअं ई आहे जीअं पुलिस में 161 जो CRPC ते स्टेटमेंट थींदो आहे ऐं उनखे कोर्ट चवंदी आहे त हिन जी का बि अहमियत कोन्हे त JIT जी अदरवाइज़ का एविडेंशियल वैल्यू को बि कोन्हे को पर इहो जीअं त हींअर रवाज थी पियो आहे त सियासत में उनखे पॉलिटिकली यूज़ कयो वञे या पंहिंजे पॉलिटिकल अपोनेंट ते जेको आहे सो गंदो छॾायो वञे इनखे एज़ अ पॉलिटिकल वेपन यूज़ करे इस्तेमालु कयो पियो वञे हालांकि JIT जी का बि लीगल वैल्यू कोन्हे का उनजी एविडेंस जी वैल्यू बिल्कुलु कोन्हे का उहा हिकिड़ी रिपोर्ट आहे सिंध जी ऐं जेके हीअ रिपोर्टूं आहिनि सिंध गवर्नमेंट जेके ओपन कयूं आहिनि त उन में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जंहिंमें कंहिंखे इंक्रिमिनेट करे सघिजे इंक्रिमिनेट उन्हनि उहे ई धुरियूं थियनि थियूं जेके धुरियूं जेको आहे सो उन सां उन वक़्तु जेको आहे सो लाॻापियल हुयूं त उन सिलसिले में जेको आहे जेको राय ॾिनो पियो वञे त हिन ते JIT ते सभु कुझु थी सघे थो हिन ते केस थी सघनि था हिन ते माण्हुनि खे फासाए सघे थो मुंहिंजे ख्याल में इहो जेको ट्रेंड हलियो आहे इहो बिल्कुलु ग़लति आहे ऐं तमामु जेको आहे सो पॉलिटिकली डैमेजिंग आहे ऐं जिन माण्हुनि बि शुरू कयो आहे ऐं JIT जे बुनियाद ते माण्हुनि खे सज़ाऊं ॾियारियो JIT जे बुनियाद ते माण्हुनि खे डिफेम कयो JIT जे बुनियाद ते सियासत कयो दिस इज़ कंडेमेबल त इहो जेको आहे सो सियासत जो मयार इहो वञी बीठो आहे तव्हां अपोनेंट ते जेको आहे सो JIT जे हवाले सां जेको आहे हमिलो कयो हालांकि जेके गवर्नमेंट इन्वेस्टिगेशन रिपोर्ट कयूं उन्हनि जो छा थियो उहे त जेको आहे सो वञी जेको आहे डाकखाने में पयूं वञे तव्हां जेके बि इंक्वायरियूं कयूं आहिनि फेडरल गवर्नमेंट जेके कयूं आहिनि ऐं इहे त सिंध गवर्नमेंट जो रिकॉर्ड आहे सिंध गवर्नमेंट पेश कयो आहे जेको मिनिस्टर जेको फेडरल गवर्नमेंट जो मिनिस्टर उहो कीअं थो चई सघे जेको आहे असां इहे टेम्परिंग कई आहे हाउ दिस इज़ सीरियस एलिगेशन अगेंस्ट द सिंध गवर्नमेंट दिस इज़ वेरी सीरियस ऐं उनजो इहो शूबो बि कोन्हे उनजो इहो खातो बि कोन्हे उहो शिपिंग जो वज़ीर आहे ऐं उहो सिंध गवर्नमेंट ते अहिड़ी बोतानबाज़ी करे मुंहिंजे ख्याल में दिस इज़ द कंडेमेबल त पोइ हिननि मौजूदा मौक़े ते छा पिया सम्झो छा थी सघे थो उनजा सबब कहिड़ा थी सघनि था जो हिन मौक़े ते अली ज़ैदी साहिब जी त दावा आहे 2017 खां वठी उहो डिमांड कनि पिया या पब्लिक कयो पर हाणे वञी थी आहे ऐं जेका अॼु उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ज़रूरु उहा ॿुधी हूंदी उन्हनि 6 माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे जेका ॿुधाइनि पिया त असल JIT हीअ आहे बकोल अली ज़ैदी साहिब जे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत जा नाला आहिनि जंहिंमें फरियाल टालपुर साहिबा जो नालो आहे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो बि उन्हनि ज़िक्र कयो त उनजो नालो आहे कादिर पटेल साहिबु आहे सेनेटर यूसुफ बलोच आहिनि शर्जील इनाम मेमन जो बि नालो आहे त अली ज़ैदी जी दावा मूजिबि त हिननि जे चवण ते उज़ैर बलोच जेको आहे मुख़्तलिफ़ क्रिमिनल एक्टिविटीज़ कंदो रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जेका रिपोर्ट पेश कई उन में अहिड़ो को बि ज़िक्र फ़िक्र न आहे या इहे नाला न आहिनि उहा सभिनी खे ख़बर आहे त उहो कंहिंजी कस्टडी में आहे किथे आहे ऐं उन ते JIT खे जेको आहे सो अली ज़ैदी साहिब जो कहिड़ो मक़सदु आहे त पंहिंजो उन JIT जे बुनियाद पर करे कंहिंजे ख़िलाफ़ बल्दियात जेका JIT आहे उनमें उन्हनि जा इतिहादी मुलविस आहिनि उहे उते गवर्नमेंट में वेठा उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणंदा ऐं नमूने सां उज़ैर बलोच वारी JIT जेका सिंध गवर्नमेंट जारी कई आहे उन में जिन जा नाला उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणंदा त मुंहिंजे ख्याल में हीउ जेको हिनखे पॉलिटिकली यूज़ कयो थो वञे JIT खे त इहा हिकिड़ो एविडेंस जो पीस आहे इहो को बि एविडेंस जो पीस कोन्हे कंहिंजे ख़िलाफ़ बि कोन्हे को ऐं JIT जो इहो लीगल वैल्यू इहो आहे त इहा एविडेंस में यूज़ नथी करे सघिजे त इहा का वैलिड एविडेंस आहे जंहिंते कंहिं माण्हू खे जेको आहे सज़ा ॾियारे सघिजे या उनजे बुनियाद ते ट्रायल करे सघिजे इहो बसि पुलिस वटि स्टेटमेंट थींदो आहे उहो ई आहे त इन मां कहिड़ो मक़सदु हासिलु कयो पियो वञे त फलाणे जो बि नालो आहे फलाणे जो बि नालो आहे फलाणे जो बि सिंध गवर्नमेंट जेका JIT रिपोर्ट जारी कंदी उहा ई फाइनल हूंदी छो त इहा प्रॉपर्टी सिंध गवर्नमेंट जी आहे ऐं इहा रिपोर्ट जमा ई सिंध गवर्नमेंट वटि थींदी आहे त हीअ छा टेम्परिंग न आहे जो फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो मिनिस्टर जेको कनेक्टेड न हुजे उहो प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं उहो चए त जेको आहे सो इन में टेम्परिंग थी आहे त छा इहा इन में जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जा मिनिस्टर पाण टेम्परिंग कंदे पाण मर्ज़ी जी JIT रिपोर्ट जेको ठाराईंदा आहिनि उन बुनियाद ते जेको आहे सो माण्हुनि खे इंक्रिमिनेट कंदा हीउ कहिड़ो कानून आहे या इहो फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे त क्रिमिनल लॉ जी एडमिनिस्ट्रेशन जेको आहे प्रोविंशियल गवर्नमेंट वटि आहे त हीउ छो था उन में इंटरफियर कनि प्रोविंशियल मैटर्स में क्रिमिनल लॉ जी सॼी एडमिनिस्ट्रेशन इंक्लूडिंग पुलिसिंग उहो प्रोविंशियल मैटर आहे ऐं फेडरल गवर्नमेंट जो उन सां को बि वास्तो कोन्हे त हीउ फेडरल गवर्नमेंट जो मिनिस्टर जेको शिपिंग जो मिनिस्टर आहे हीउ छो थो प्रेस कॉन्फ्रेंस करे कहिड़े कानून सां थो करे हीउ त वायोलेशन था कनि पंहिंजे ओथ जी त प्रोविंशियल मैटर्स में इंटरफियरेंस था कनि
छो त एडमिनिस्ट्रेशन ऑफ द क्रिमिनल लॉ इज अ प्रोविंशियल सब्जेक्ट टोटली. उन में जेको आहे फेडरल गवर्नमेंट जी इवन इंटीरियर मिनिस्ट्री गैर कानूनी आहे, उठाए कोन था सघनि. प्रोविंशियल सब्जेक्ट आहे लॉ एंड ऑर्डर. त ही उन में इंटरफियरेंस छो था करणु चाहिनि. माना ही फेडरल गवर्नमेंट पंहिंजूं जेके नाकामी कानूननि जूं लिकाइण लाइ हिकिड़ो रोज़ नओं इशू था खणी अचनि जेको इरेलीवेंट आहे, जेको जंहिंमां कुझु बि न निकिरे ऐं जंहिंमें जेको आहे सो माण्हुनि जी वधीक डिफेमेशन थिए, जंहिंमें सोसाइटी जेको आहे सो वधीक जेको आहे उहा बदनाम थिए. मुंहिंजे ख़्याल में इन खां सवाइ को बि ॿियो मक़सदु नथो थी सघे. सही. अच्छा, अवां जेके ॻाल्हियूं कयो पिया, जेका ज़ैदी साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन में ॿुधायो त मुंहिंजी अॼु वज़ीर आज़म सां बि हिन मामले ते मुलाक़ात थी आहे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब मूंखे चयो त आउं बिल्कुलु अवां सां गॾु बीठो आहियां. अवां चयो पिया थी सूबाई मामलनि में मुदाख़लत आहे, वज़ीर आज़म जो उनखे पुठि भराई हासिलु आहे ज़ैदी साहब खे. ऐं हू चवनि पिया त कराची मुंहिंजो हल्को आहे, कराची असांजो शहरु आहे, उन शहर में ही सभु कुझु थींदो रहियो आहे. उनजे करे ई आउं चाहियां थो त जेको असांजो माज़ी आहे दाग़दार, उनखे बहितर करे पोइ असीं अॻिते वधूं. उनजे करे आउं इहो सभु कुझु कयां पियो. माज़ी कंहिं जो दाग़दार आहे. कराची में कई कार्रवाइयूं कयूं आहिनि. कराची जी हिस्ट्री सभिनी खे ख़बर आहे त हिते जेको आहे सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी इज़ अ पीसफुल पार्टी. उहा कॾहिं बि जेको आहे सो दहशतगर्दीअ में इन्वॉल्व न रही आहे. जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि उहे जेको आहे सो दहशतगर्दीअ में पंहिंजो फेडरल गवर्नमेंट जे पुठि भराई सां इन्वॉल्व रहियूं आहिनि. उन्हनि जा रिकॉर्ड आहिनि. पर उहे त नफ़ीस लोग थी विया आहिनि न साईं. हाणे न उहे नफ़ीस लोग थी विया आहिनि त प्राइम मिनिस्टर इवन जेको आहे सो प्रोविंशियल मैटर्स में इंटरफेयर नथो करे सघे. क्रिमिनल लॉ जी एडमिनिस्ट्रेशन सॼी प्रोविंस जी आहे. त ही जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट छा मुकमल तौर ते जेको आहे सो उहा नथी करे सघे, वरी प्राइम मिनिस्टर हुजे या फेडरल को मिनिस्टर हुजे. क्रिमिनल लॉ जी जेका बि एडमिनिस्ट्रेशन आहे उहा प्रोविंस जो एक्सक्लूसिव डोमेन आहे ऐं हू उन में इंटरफियर नथा करे सघनि. हा, जेकॾहिं तव्हांजी कॉन्स्टिट्यूंसी आहे, तव्हांजे कॉन्स्टिट्यूंसी में को अहिड़ो अमल थियो आहे त वरी पुलिस थाने में तव्हां पंहिंजो FIR दाख़िल करायो. पुलिस थाने ते वञो, तव्हां वञो त हीअ जेको आहे FIR दाख़िल कयो जेकॾहिं को अफेंस थियो आहे, जेकॾहिं को क्रिमिनल एक्टिविटी थी आहे. बाक़ी इन खे जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे प्रोविंशियल मैटर्स में इंटरफियर करणु ऐं हिकिड़ो अहिड़ो इशू आणणु जंहिंसां मुल्क में वधीक ॾिफेड़ पैदा थिए, वधीक सियासतदाननि में ॾिफेड़ पैदा थिए ऐं ॿियनि इशूज़ खे डाइवर्ट करणु. जेके इशूज़ जेको आहे सो चैलेंजिंग आहिनि हिन वक़्तु जी कोविड जो इशू चैलेंजिंग आहे, इकनॉमी जो इशू चैलेंजिंग आहे, या ॿिया जेके स्कैंडल्स आया आहिनि उहे इशू चैलेंजिंग आहिनि. त मुल्क खे जेके दरपेश मसइला आहिनि उन्हनि सां ध्यानु हटाइण लाइ तव्हां हिकिड़ो अहिड़ो इशू खणी अचो जंहिंजो न फेडरल गवर्नमेंट सां को सरोकार आहे, न फेडरल गवर्नमेंट जो हुन सां को वास्तो आहे, न वरी जेको आहे सो उन्हनि जी का JIT जी का एविडेंस जी वैल्यू आहे जंहिंजे बुनियाद ते कंहिं खे सज़ा ॾियारे सघिजे. मुंहिंजे ख़्याल में ही आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. इहो बिल्कुलु जेको आहे सो बेसलेस आहे. इन खे जेको आहे अॻिते वधाइण न घुरिजे. सही. अच्छा, जीअं अवां त शुरू में ई चयो त हिन जी का बि माना कानूनी हैसियत ई कोन्हे, सबूत तौरु उनखे तस्लीम ई नथो कयो वञे. त अॼु त उन्हनि एतिरे ताईं डिमांड कई आहे त हाणे सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस साहब जेके आहिनि उहे पाण मुरादो हिन जो नोटिस वठनि. जेकॾहिं नोटिस नथा वठनि त उहे एप्लीकेशन दाख़िल कंदा सुप्रीम कोर्ट में त हिन मामले जो हिन JIT जो नोटिस वरितो वञे. त हू त सुप्रीम कोर्ट में अञा ताईं वञण जूं ॻाल्हियूं पिया कनि. इहो जेको ॾिसो न, इहो कोर्ट जी बि हिकिड़ी बाउंड्री आहे. भली सुप्रीम कोर्ट में वञनि, पंहिंजो उते वञनि, कहिड़े बुनियाद ते वेंदा. ऐं माज़ीअ में सो मोटो जे ज़रिए ईअं थींदो रहियो आहे त जेको आहे सो JIT ठहंदियूं रहियूं आहिनि. पर मां नथो सम्झां त कानूनी तौर ते इहा पोज़ीशन बिल्कुलु वाइदे आहे. केतिरे बि फ़ैसिलनि में इहो आयो आहे त JIT जे साम्हूं जेको बि बयानु आहे उनजी का बि एविडेंस जी वैल्यू कोन्हे का ऐं उन खे बुनियाद बणाए कंहिं बि एक्यूज़ खे जेको आहे सो सज़ा नथी ॾियारे सघिजे जेसि ताईं ॿी का एविडेंस न आहे. उन जो जेको बयानु आहे उहो पुलिस जे साम्हूं जेको 161 CRPC में बयानु आहे उन जे बराबरि आहे. जेकॾहिं को कोर्ट में वञे थो त कोर्ट में हली हलियो वञे, उहो पुछे कंहिंखां छो थो, कंहिंखां जेको आहे सो कंहिंखां छो थो पुछे. त जेको आहे सो मां कोर्ट में त हमेशह माण्हू वञी सघे थो, हर कंहिंजो राइट आहे कोर्ट में वञी सघे थो. त हीअ जेको आहे सो JITs आहिनि ऐं उनजे बुनियाद ते जेको कोर्ट जेको आहे सो एक्शन खणे. ऐं मुंहिंजे ख़्याल में कोर्ट बि JITs जे बुनियाद ते को बि एक्शन अहिड़ो नथी खणी सघे. सही. अच्छा, घुमर साहब, हाणे आख़िर में अवांखे सम्झणु चाहींदासीं त डिघे अरसे खां ज़ाहिर आहे असां त जॾहिं खां सियासत में छा पर सहाफ़त में आहियूं -1 जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं. ज़रदारी साहब जे दौर में, वरी नवाज़ शरीफ़ जे दौर में, हाणे बि -1 जूं ॻाल्हियूं हलियूं पिए. -1 त पंहिंजी जॻह ते, पर शेख रशीद साहब जेके आहिनि उन्हनि त चयो आहे त न -1 न थींदो, जेकॾहिं थियो त पोइ -3 थींदो. त इन बयान खे कीअं वरितो वञे? ऐं शेख रशीद साहब जा जेके लिंक आहिनि उहा बि दुनिया खे ख़बर आहे थी. -3 जो जेको वरी ॻाल्हियूं शुरू थी वियूं त पोइ छा मुल्क में छा अहिड़ी सूरत हाल आहे, हिकिड़े पासे वबा, मईशत तबाह हाल हुजे, छा हालतूं -3 तरफ़ वञनि पियूं, वरी उहे ई क़ुवतूं ईंदियूं जेके अॻु में जमहूरी क़ुवतुनि खां घणो अरसो इक़्तिदार में रहियूं आहिनि, अहिड़े तरफ़ हालतूं अव्हांखे वेंदे नज़र अचनि पियूं? हा, मुंहिंजे ख़्याल में डेमोक्रेटिक जेको प्रोसेस आहे उहो जेको आहे सो तमामु उन ते क्वेश्चन्स आहिनि डेमोक्रेटिक फेडरल गवर्नमेंट ते ख़ासि तौर ते. त जेके
2018 जा इलेक्शन थिया, जीअं 2013 जे इलेक्शन ते क्वेश्चन आया त उहे फ्रॉडुलेंट इलेक्शन आहिनि ऐं मैंडेट जेको आहे सो ज़ोरी ॾियारियो वियो आहे। त मौजूदा हुकूमत ते बि इहे ई एलिगेशन्स आहिनि ऐं उन्हनि एलिगेशन जे बुनियाद ते परवेज़ खटक साहब जी सरबराही में कमेटी बि ठही हुई त चूंडनि में जेके दानियूं थियूं आहिनि उहा कमेटी, उहा पार्लियामेंट्री कमेटी रिपोर्ट ॾे। उन अॼु ॾींहं ताईं का बि अहिड़ी का रिपोर्ट न ॾिनी आहे, न पंहिंजो कमु कयो आहे। त फेडरल गवर्नमेंट जी जेका लेजिटिमेसी आहे, जेका पॉलिटिकल डेमोक्रेटिक लेजिटिमेसी आहे, उहा शुरू खां क्वेश्चन में रही आहे ऐं उन जे करे जेको आहे सो ॿ दफ़ा वज़ीर आज़म जेको आहे सो 2013 में बि 2018 में बि हिकिड़े सूबे मां आंदो वियो ऐं एब्सोल्यूट जेको आहे सो पावर्स हिकिड़े सूबे वटि रखिया विया ऐं इन जे करे जेको ॿियनि नंढनि सूबनि में ऐं असांखे मग़रबी में वधीक जनम वरितो आहे, छो त उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन ॿियनि इदारनि में बि घटि आहे। हाणे उन ॻाल्हि खे लिकाइण लाइ या उन बहिराण खे टाइण लाइ हिकिड़ो -1 फार्मूलो कॾहिं -3 फार्मूलो सही सिधी ॻाल्हि कयो त हीउ जेको तव्हां मैंडेट ॾिनो आहे हिन गवर्नमेंट खे, उहो मैंडेट सही कोन्हे को, हथरादू आहे ऐं उहा गवर्नमेंट जंहिंखे हथरादू मैंडेट हूंदो उहा परफॉर्म न करे सघंदी, उहा कामयाबु न थी सघंदी ऐं वक़्तु इहो साबित कयो आहे। बाक़ी ॿियो को जेको आहे सो माण्हू सियासत मां माइनस नथो थी सघे ऐं सियासत जो पंहिंजो प्रोसेस आहे, सियासत जी पंहिंजी डायनामिक्स आहे। कंहिं माण्हू खे तव्हां ज़बरदस्ती माइनस नथा करे सघो, माज़ीअ में बि तव्हां न करे सघिया आहियो, हींअर बि नथा करे सघो। माइनस कंदव उनखे कंदव जेको हथरादू मैंडेट जे ज़रिए जेको आहे सो जेका गवर्नमेंट आई आहे ऐं उहा सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ी गवर्नमेंट हथरादू मैंडेट जे करे आई आहे। ऐं कराची मां जेको अली ज़ैदी साहब थो चए जेको आहे सो असांखे मैंडेट आहे, कराची मां उनखे मैंडेट कीअं मिलियो आहे ऐं कराची में जेके इलेक्शन्स थियूं उन में जेको आहे सो पाकिस्तान के कुझु पार्टी जे उम्मीदवारनि खे कीअं ज़ोरी ज़बरदस्ती हरायो वियो। त अहिड़े नमूने सां जेको जंहिं गवर्नमेंट खे हथरादू मैंडेट आहे उहा मुल्क जा कॾहिं मसइला हल नथी करे सघे ऐं उहो हींअर वाज़िह थी वियो आहे, क्लियर थी वियो आहे। उन जे करे -1 या -3 बि उते ई थींदी, ॿिए हंधि नथी थी सघे। ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी अवांजी ज़मीर घुमरो साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। अॻूणा एडवोकेट जनरल सिंध आहिनि ऐं तमामु सुठो लिखनि बि था, नामियारा कानूनदान आहिनि, बैरिस्टर आहिनि पाण ज़मीर घुमरो साहब, ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं आऊं ॿुधियूं त हीअ JIT जंहिंजो एॾो चर्चो हले पियो ऐं ख़ासि तौर ते जेको फोकस आहे PTI जे दोस्तनि जो उहो आहे उज़ैर बलोच वारी JIT ते। हालांकि बल्दिया फैक्ट्री सानियो जेको आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे त शायदि पाकिस्तान जी तारीख़ में एॾो अंधोनाक सानियो जेको थियो, जंहिंजो ताला लॻाए करे जेके बि 200-250 मुलाज़िम उते मज़दूर वीचारा ॾिहाड़ी जे लाइ ईंदा हुजनि उन्हनि खे साड़े मारे छॾिजे ऐं उन JIT में इहो पधिरो थियो आहे। ज़ाहिर जंहिं JIT में समूरनि इदारनि जा माण्हू शामिल हुआ त भतो न ॾियण जे करे उनखे बाहि ॾिनी वई ऐं जेका पार्टी मुलविस आहे उन वाक़े एॾे वॾे अंधोनाक वाक़े में उहा पार्टी अॼु PTI जो हिसो आहे। उहे हाणे नफ़ीस लोग थी विया आहिनि, जंहिंजे हूंदे जॾहिं उहे मुशरफ जे दौर में इक़्तिदार में हुआ ख़ान साहब जी कराची में एंट्री बैन हूंदी हुई। बहरहाल उहे नफ़ीस लोग थी विया आहिनि, उन ते घटि पियो ॻाल्हायो वञे। बहरहाल ॻाल्हि उहा ई आहे त जंहिंजे लाइ ज़मीर घुमरे साहब चयो त हिन जी त आइनी ऐं क़ानूनी जेका आहे एतिरी हैसियत बि नथी हुजे JIT जी, ऐं अली ज़ैदी साहब सुप्रीम कोर्ट खे उनजो नोटिस वठण जूं अपीलूं बि कनि पिया था। सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में उन ते थिए छा पियो ऐं कहिड़ियूं उहे धुरियूं आहिनि जेके इन मामले खे अञा तूल ॾियणु चाहिनि थियूं, देख ॾियणु चाहिनि थियूं ऐं जेके आहिनि उन्हनि जा कहिड़ा मक़सद हासिल करणु चाहिनि थियूं। पाण उन ते वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु कोशिशि रहंदी थी जेको -1 हाणे पोइ -3 जूं ॻाल्हियूं थियनि पियूं थियूं, उनजो मक़सदु छा आहे ऐं -3 जेकॾहिं थियो त पोइ मुल्क जूं हालतूं किथे बीहंदियूं ऐं पोइ नेठि केरु अची इन कुर्सी ते वेंदो ऐं छा थींदो, उन ते ॻाल्हाईंदासीं। पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं हींअर सुप्रीम कोर्ट जा इंतिहाई सीनियर जेके वकील आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान एडवोकेट कादिर मंदोखेल साहब उहे भी असां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। बहुत शुक्रिया मंदोखेल साहब, आपने हमें टाइम दिया। मंदोखेल साहब, आजकल JIT चल रही है, दूसरे मामलात ऐसा लगता है कि मुल्क में हैं ही नहीं। कब से डिमांड थी कि JIT स्पेशली उज़ैर बलोच की JIT जो है वो पब्लिक की जाए, PTI की तरफ से ये डिमांड थी। कल सिंध हुकूमत ने वो पब्लिक कर दी और आज प्रेस कॉन्फ्रेंस कर दी अली ज़ैदी साहब ने, जिसकी डिमांड थी कि उज़ैर बलोच की JIT पब्लिक करें। अली ज़ैदी साहब का ये कहना है कि इस रिपोर्ट में जो सिंध हुकूमत ने पब्लिक की है उसमें टेम्परिंग की गई है, वो रिपोर्ट दुरुस्त नहीं है, उसमें नाम तब्दील कर दिए गए हैं। तो आपसे समझना चाहेंगे कि ये पॉसिबल है कि एक JIT जिसमें सारे मुल्क के स्पेशली फेडरल के 4 नुमाइंदे हों, 2 सिंध हुकूमत के नुमाइंदे हों, उनकी उसकी रिपोर्ट में जो है वो टेम्परिंग की जा सके? जरा नाम बताएंगे किन किन लोगों के सिग्नेचर है ताकि आवाम भी सुन ले। उस JIT पे जो दस्तखत है वो किन किन अदारों के
ذرا نام بتا دے تاکہ لوگ بھی سن لیں, مجھے جی تو پتا ہے. اس میں وفاق کے تھے, آئی بی کے تھے, رینجرز کے تھے, ایم آئی کے تھے, آئی ایس آئی کے تھے, پھر سندھ میں سے اسپیشل برانچ وغیرہ 2 سندھ حکومت کے تھے, 4 جیسے میں نے آپ کو گنوایا وہ وفاق کے ہیں. جی پہلی بات تو یہ ہے کہ آئی بی, آئی ایس آئی, ایم آئی, رینجرز یہ وفاقی حکومت کے ساتھ ہے یا الگ ادارہ ہے, جو بھی آپ نام دے دیں. باقی جو 2 کا آپ نام لے رہے سندھ حکومت ہے, وہ بھی سندھ حکومت کے انڈر نہیں ہے. اس وجہ سے کہ آپ نے پچھلے کئی سالوں سے دیکھا ہوگا کہ آئی جی سندھ کا سندھ گورنمنٹ کی ایون کی وزیر اعلیٰ کے پاس اختیار نہیں ہے کہ وہ ایک ایس ایچ او کی تبدیلی کرا دے. اب آپ مجھے بتا دیں کہ علی زیدی صاحب جس طرح الزام لگا رہا ہے تو وہ الزام پیپلز پارٹی سے نہیں لگتا. جی آئی ٹی میں چیئرمین بلاول بھٹو کا دستخط ہے, کیا وزیر اعلیٰ سندھ کا دستخط ہے, کیا آصف علی زرداری کا دستخط ہے؟ کسی کا نہیں ہے. یعنی ان اداروں کا ہے جو پاکستان میں اساس ادارے ہیں. اگر یہ اس طرح بات اگر پیپلز پارٹی کوئی کارکن تو کم سے کم غداری کے تمغے سے تو ضرور نواز دیتے ہیں. تو علی زیدی صاحب کو بتا دو, آپ نے اعلان کیا سپریم کورٹ جاؤ, ان اداروں کو چیلنج کرو. جن اداروں نے آپ کو بٹھا کے رکھا ہے اس حکومت میں, انہی کے خلاف آپ بول رہے ہو. یہی تو میں کہہ رہا ہوں, اگر یہ پیپلز پارٹی کا ہوتا تو کب تک غداری کا سرٹیفکیٹ مل جاتا ہے. تو بڑا آسان سا کام ہے. اور پھر دوسری بات, جن اداروں کے دستخط ہے ان اداروں کو یہ چیز بنا چاہیے. مثال کے طور پہ کسی رپورٹ پہ آپ مجھ سے دستخط لے لے اور وہ پھر اس میں گڑبڑ ہو تو میں تو بولوں گا بھائی میں نے جس پہ دستخط کیے وہی نہیں. اور پھر یہ کیسا ہو سکتا ہے؟ ہر پیج پہ دستخط ہوتا ہے. آپ مجھے بتاؤ کہ میں اگر سگنیچر کروں گا, ایم آئی, آئی ایس آئی, رینجرز والے اگر کسی پیج پہ دستخط کریں گے تو وہ ان کی اپنی تفتیش کی جو ہے نا وہ ریزلٹ ہوگا. اگر وہ ریزلٹ نہیں ہوگا تو دستخط کیسے کریں گے؟ علی زیدی وہی فیس بک والی جو فیک سلسلے ہے وہ شروع کیا ہوا ہے. پہلے لہرا رہا تھا آصف علی زرداری, فریال تالپور, فلاں. وہ بھائی میری بات سنو, آپ سے کچھ نہیں ہو سکا. کراچی کے لوگوں کا آپ نے کچرے کا معاملہ اٹھایا, اس میں آپ ناکام ہو گئے. آپ کی حکومت ٹوٹلی نائلی کے نائلون کے سردار بنے ہوئے آپ کے وزیر اعظم. تو اب آپ کو یہ حرکت شروع کر دی ہے اور شرکت شروع کی. میں کہتا ہوں بہت اچھا ہو گیا. اچھا اس وجہ سے ہو گیا. اب ان اداروں کو چاہیے کہ اس شخص کے خلاف وہ کاروائی کر لے جس کے اوپر الزام لگا رہے. میرے اوپر نہیں لگا رہے, الحمدللہ میرے پیپلز پارٹی کے کسی آدمی کا بات دستخط نہیں ہے. میں دوبارہ نام ریپیٹ کر, نہ آصف علی زرداری کا ہے, نہ بلاول بھٹو کا ہے, نہ وزیر اعلیٰ سندھ کا ہے, نہ اور کسی پیپلز پارٹی کا ہے. جو زیدی صاحب نے جو مندوخیل صاحب جو پریس کانفرنس کی ہے, ان کا کہنا ہے کہ جو جے آئی ٹی بنی تھی اس میں بیچ میں ڈیڈ لاک ہو گیا اور سندھ حکومت کی طرف سے جو 2 نمائندے تھے انہوں نے تو سگنیچر ہی نہیں کی. یہ وفاق کے 4 نمائندے جو آفیسر تھے مختلف اداروں کے, ان کے سگنیچر والی رپورٹ میرے پاس ہے. اور جو پیپلز پارٹی نے کل جو پبلک کی ہے رپورٹ, وہ جو ہے وہ اس میں ٹیمپرنگ کی گئی ہے. اوریجنل رپورٹ ان کے پاس ہے جس پر وفاق کے نمائندوں کے سگنیچر ہیں. دوبارہ سن لیں. اول تو میں آپ کی اس بات سے اتفاق نہیں ہوں کہ وہ 2 آدمی سندھ حکومت سے ان کا کوئی تعلق نہیں ہے. وہ پولیس کے ہے, وہ آئی جی کے انڈر ہے, اور آئی جی نمائندہ ہوتے ہیں وفاق کا. اور آپ نے پچھلے اے ڈی خواجہ کے ڈرامے دیکھے ہیں, اس سے پہلے آئی جی کے آپ نے ڈرامے دیکھے ہیں. یہ کون تھا وہ کلیم امام, پیپلز پارٹی کی بالکل نہیں ہے. سب سے پہلے میں نے میڈیا میں ان کے خلاف کرپشن کی بات کی, تو ہمارے تو تھے نہیں. پہلی بات تو یہ آپ ذہن میں رکھیں. دوسری بات یہ کہ مثال کے طور پر پہلی رپورٹ میں ان 4 اساس اداروں کے لوگوں نے دستخط کی ہے, اور سندھ کے آپ بقول آپ کی سندھ حکومت کے 2 پولیس افسران نے نہیں کی ہے. پھر دوبارہ جب اگر آپ بقول آپ کی اگر اس میں ترمیم کی ہے, اس میں ایڈیٹنگ کی ہے, تو پھر ان اداروں کے لوگوں نے کیسے دستخط کر لیے؟ آپ مجھے ایک بات بتاؤ, سوال تو آپ مجھ سے نہ کریں, سوال تو آپ پیپلز پارٹی سے نہ کریں, آپ کریں ان اداروں سے کہ بھائی جب وہ پہلی جے آئی ٹی میں فلاں کا نام تھا, آپ نے دستخط موجود ہے, دوسرے میں آپ کا نہیں ہے, تو کیا وجہ ہے؟ تو ان کے ذمہ دار تو وہ لوگ ہیں, ان سے سوال کریں نا. میں پھر دوبارہ ریپیٹ کروں, کاش یہ بات پیپلز پارٹی والے اگر کرتے تو ابھی کب تک غداری کا سرٹیفکیٹ کما دیتے ان سے. نہیں تو اب تو زیدی صاحب نے سپریم کورٹ سے بھی اپیل کی ہے کہ 84(3) کے تحت سپریم کورٹ چیف جسٹس اس کا از خود نوٹس لے. اگر نہیں لیں گے تو میں اپلیکیشن بھی دوں گا کہ جو بھی جن کے نام ہیں ان کے خلاف کارروائی ہو, اور اوریجنل جو جے آئی ٹی ہے وہ پبلک کی جائے, اور جن جن کے سگنیچرس ہیں ان کو بلا کے ان سے پوچھا جائے کہ آیا آپ نے اس پہ سگنیچر کی ہے یا نہیں. وہ تو جانے کی بات کر رہے ہیں سپریم کورٹ میں. میری بات سنو, سب سے پہلے تو 184(3) کا اختیار چیف جسٹس سپریم کورٹ کے پاس ہے, وہ کسی کی ماتا کی کسی کے ڈائریکشن پہ نہیں کرتے. نمبر 1 بات. دوسری بات یہ کہ وہ سپریم کورٹ سے کیوں کرے؟ ان کو جن لوگوں نے ان منصب پہ بٹھایا ہے جعلی حکومت کو, وہ تو خود انہی سے پوچھے کہ بھیا آپ نے دستخط کیسے کر لیا ہے. آپ خود پوچھے نا, وہ تو آپ کے گھر کے لوگ ہیں نا, وہ تو آپ کے مامے بنے ہوئے نا, ان سے خود پوچھو کہ جناب آپ نے دستخط کیسے کر لیا. ابھی آپ تھوڑی دیر پہلے بتا رہے تھے کہ سندھ گورنمنٹ کے 2 افسران کے دستخط نہیں تھے اور ان کے اساس اداروں کے تھے. دوبارہ جو جے آئی ٹی اگر تبدیل کیے گئی ہے بقول آپ کے, اس میں ان کے دستخط ہے, تو بھائی انہوں نے کیوں کیا دستخط؟
ISI نے, MI میں ریپیٹ کر, رینجرز نے, IB نے کیوں دستخط کیے؟ چاروں ادارے وفاق کے, انہوں نے کیوں دستخط کیے؟ ان کو بتانا چاہیے کہ نہیں جناب, اس میں تو فلاں بھی ملوث ہے, فلاں بھی ملوث ہے, ہم نے تو پہلے جو رپورٹ بنائی ہم نہیں کریں گے. آپ تو ان بڑے اداروں کا نام لیں, آپ کسی تھانے میں کسی تفتیشی آفیسر جو کہ 1 پول کا یا 2 پول کا آدمی ہو, اس کو بھی آپ تفتیش بدل کر لیں گے, وہ ادھر قلم پہنچیں گے, بولے میں نے دستخط نہیں کرے, آپ تفتیش کسی اور کو دے دیں. آپ کیا باتیں کرے ہو؟ یہ ایسی بچوں والی حرکتیں کریں, ان کے پاس کرنے کو کچھ نہیں ہے. یہ اداروں کو بدنام کرنے کے لیے, پاکستان کے اداروں کو, پاکستان کا چاہیے چیئرمین اور وزیر عوام بازی کے خلاف ایک جج نے دوسرے جج کو پھینکتے ہوئے فٹ بال بنا دی ہے. ان لوگوں نے پاکستان کا بڑا غرق کر کے اس نے پورے دنیا میں پاکستان کے پائلٹوں کو جو نا گراؤنڈ کر دی ہے. ان کے پاس کچھ نہیں, اب کچھ نہیں رہا تو اداروں کے خلاف بول رہے ہیں. تو ان کو یہ بولے کہ آپ جن کے خلاف بول رہے ہو, آپ پیپلز پارٹی کے خلاف نہیں بول رہے ہو, آپ ان اداروں کے خلاف بول رہے ہو. دستخط انہیں کی موجود ہے. اگر آپ سپریم کورٹ میں گھسیٹیں گے تو پھر بھی آپ ہی جواب دیں گے. آپ گھسیٹیں, آپ میں ہمت ہے تو آپ گھسیٹ لیں, لیکن آپ کو شام میں کسی حوالدار کا بھی فون آ جائے گا تو آپ گھر بیٹھ جائیں گے, کیونکہ یوسی لیول کا آپ کی بات سے میں یہ مقصد سمجھ سکوں یا اخذ کروں کہ آپ سمجھتے ہیں کہ یہ پرفارم کر نہیں پا رہے, ملک جو ہے وہ چل نہیں پا رہا, اور اس لیے وہ پاور پالیٹکس کر رہے ہیں, ایسے ایشوز پر, نان ایشوز پر سیاست کر رہے ہیں. گوپانگ صاحب, آپ مجھے بتاؤ, پورے دنیا کووڈ-19 کے لپیٹ میں ہے. پاکستان کا معیشت جو ہے نا وہ پہلے نائلوں نے بیڑا غرق کر دیا ہے. مزید کووڈ-19 سے غرب کی دنیا میں جو اس نے بھیک مانگنا تھا وہ بھیک میں مانگ لیا ہے. ان کو یہ بولو کہ پہلے آپ زرداری نواز شریف چور کے نعرے لگا رہے تھے, اس کے بعد آپ سے نہیں ہو سکا, پھر کووڈ-19 آ گیا, آپ نے اس میں بھی پاکستان کا بیڑا غرق کر دیا, کیونکہ پرائم منسٹر کچھ بیان دیتے تھے, وزیر اعلیٰ کچھ دیتے تھے. اس کے بعد جب آپ کے پاس کوئی ایشو نہیں ہو, آپ کراچی کی ایشو کے اوپر توجہ دیتے ہیں. ابھی بارشیں آ رہے ہیں, پچھلے سال بھی آپ نے ڈرامہ کی ہے کہ میں یہ کچرا صاف کروں گا, آپ نے اس بھی بھیک مانگنا لوگوں سے شروع کر دیا. ہر بات میں ان کے بھیک مانگنا, بارش ہو تو بھی پیسے دو, کووڈ-19 تو بھی پیسے دو, سیلاب آ گیا تو بھی پیسے دو. تو ان کا کام ہی بھیک مانگتے, کیونکہ وہ چیریٹی ادارہ چلا رہے, وہ تو ہے بھکاری, ان کے سورس آف انکم کیا ہے. اب سوال میرے یہ ہے, دوبارہ یہ ریپیٹ کر رہا ہوں کہ ان اداروں کو بدنام کرنے کے لیے شخص باہر نکلا ہے. میں تو آپ کے توسط جو ہے نا پاکستان کے احساس اداروں سے کرے کہ شخص کو بٹھا لے اور ان کو یہ بولو کہ جو پہلے دستخط والا آپ کے ہاتھ آتے وہ کس نے دیا, سب سے پہلے تو ان کو بند کرا دے. یہ ان کے پاس کچھ کرنے کو نہیں ہے, ان کو ان کی بس نہیں چل رہا ہے کہ وہ پیپلز پارٹی کو کس طرح بدنام کرے. میں دوبارہ ریپیٹ کروں کہ JIT میں پیپلز پارٹی کا ایک بھی عہدیدار ذمہ دار کا نہ دستخط ہے, نہ JIT میں چالو تو نہیں ہوتے. صحیح. اچھا مندوخیل صاحب, ابھی ہمارے پاس ٹائم بھی تھوڑا کم ہے, تو آپ سے سمجھنے چلیں جو پولیٹیکل صورتحال ہے. پہلے تو ہم سن رہے تھے -1 کی باتیں اب خان صاحب کے ہوتے ہوئے کہ -1 ہو رہا ہے. یہ بھی رپورٹ ہوا کہ کابینہ کے اجلاس میں آپس میں لڑ پڑے. فیصل واوڈا صاحب نے الزام لگایا شاہ محمود قریشی پر اور اسد عمر پر کہ آپ وزیر اعظم بننا چاہ رہے ہیں, آپ ہمیں ناکام کرنا چاہ رہے ہیں. پھر فواد چودھری صاحب کے بیان آپ کے سامنے. کل شیخ رشید صاحب نے پرسوں فرما دیا کہ نہیں, -1 نہیں ہوگا, اگر ہوا تو -3 ہوگا. مطلب جو 2 اور پارٹیاں ہیں وہ بھی مائنس ہو جائیں گی. تو کیا صورتحال ایسی ہے یا اس طرح کے حالات -1 ہو رہا ہے, مائنس فار آل ہو رہا ہے, کیا ہو رہا ہے؟ شیخ رشید کا تو اوقات سب کو پتہ ہے نا, اس پہ تو بات کرنا جو نا فضول ہے, نہ اس کی کوئی اوقات ہے, نہ اس کا کریکٹر ہے, نہ اس کا کوئی اصول ہے. یہ -3 جس سے آپ مطلب نکل رہے ہو میرے حساب سے کہ آپ پیپلز پارٹی اور نون لیگ کی طرح اشارہ نہیں, یہ خود ہی عمران خان کی پارٹی کے اندر جو فواد چودھری نے کہا ہے کہ 2 وزیر اعظم کے امیدوار ہیں, ایک شاہ محمود قریشی اور دوسرا جہانگیر ترین یا اسد عمر, یہ ان کی بات کرے کہ عمران خان کے ساتھ سے یہ 2 بھی نہیں ہوگا. ہو سکتا ہے چودھری نثار علی خان جس نے ابھی تک 2 سال کے بعد بھی 2.5 سال کے بعد بھی اسے حلف نہیں اٹھایا پنجاب اسمبلی کا, وہ بھی تو بیٹھا ہوا امیدوار, وہ بھی تو اگلوں کا کندھے پہ سوار ہو کے آیا نا. تو سوال یہ کہ یہ ان کی بات کر رہے ہیں, آپ کا مطلب وہ پیپلز پارٹی نون لیگ نہیں ہے. بھائی ہم تو ویسے کنارے پہ نا, نہیں ہم سمجھ رہے ہیں کہ ایسا نہ ہو جیسے ماضی میں ساری بساط لپیٹ دی جائے اور پھر عزیز ہم وطنوں والی بات. ماضی میں تو اس طرح ہوتا ہے, تو کچھ لوگ کہہ رہے ہیں کیا ایسا ہونے جا رہا ہے؟ دیکھو میرے خیال میں عزیز ہم وطنوں والے جو نا وہ کسی سے پوچھتے نہیں ہے, نہ وہ گھنٹی بجا کے آتا ہے. اور میرے حساب سے جہاں تک عمران خان نے خود کابینہ کے اجلاس میں یہ کہا گیا ہے کہ ہمیں 6 مہینے کا ٹائم دیا ہے, تو میرا خیال ہم تو سوچ رہے تھے کہ وہ ڈیم والا بابا کی طرح جو کروڑوں روپے رشوت لے کے لندن میں بیٹھا ہو, ان کے کیسز کا میں چیلنج کروں آپ کی توسط سے کہ
आसिफ निसार ने अरबों रुपए हड़प कर लिया है। मैं चैलेंज करता हूँ, मेरी बात को, मैं चीज को सुप्रीम कोर्ट में खड़ा कर मैं जवाब दूंगा। खुद मेरे केस में ग्वादर में अरबों रुपए के प्रोजेक्ट में इसने पैसे लिए और मेरी एप्लीकेशन जीआईटी की रिपोर्ट रिजेक्ट कर दिया। तो सवाल ये है, मेरा ये कहना है कि इनसे कुछ नहीं होने वाला है। इस वजह से अगलों ने भी उसको डेडलाइन दिया होगा, या कौमी हुकूमत का इशारा दिया होगा, या कोई न्यूट्रल आदमी को इशारा दिया होगा इस तरह से। इस वजह से ये सारे जो ना, अब आप मुझे बताओ, पाकिस्तान की तारीख में इत्यादी तो लड़ पड़ते हैं या दूसरे लोग तो लड़ पड़ते हैं। कभी जिंदगी में आपने सुना है कि किसी भी हुकूमत ने, चाहे पीपल्स पार्टी को या नून लीग के या किसी और में, कि काबीना के अरकान एक दूसरे के खिलाफ लड़े? तो इससे मकसद क्या है? इनसे कुछ हो नहीं रहे। अब अली ज़ैदी है, अली ज़ैदी से ये पूछो, आप कराची से मुंतखब हो गए, 14 आपके एमएनए है, 29 आपके एमपीए हैं, तो आप कराची के लिए कुछ काम करो, दूध के नहरे बनाओ। फैसल वाडा साहब जो जाली उस पर बैठा हुआ है, जो नाहल है, उसकी मेरी पिटीशन इलेक्शन कमीशन में पिछले 1.5 साल से पेंडिंग पड़े हुए, न वो चल रहे न कुछ रहे। कोर्ट निर्णय की वजह से जो करे जरदारी साहब के खिलाफ, तो वो नोटिस इशू करे। फैसल वाडा के लिए मुझे नोटिस आता है कि नीचे कोर्ट नाइटिंग की वजह से हम केस को पोस्टपोन करते हैं, डेट को पोस्टपोन करें। तो ये इनके पास कोई इशू नहीं है। नॉन इशू को उठा के ये लोग सिर्फ आवाम को गुमराह, सही पसंद चैनल है, उस पर ये खबरें आ रही, होना कुछ नहीं है। मैं दोबारा रिपीट करूं कि सिर्फ अदारों को बदनाम करने का एक सिलसिला है जो कि इन अमकुम को नहीं पता है। जैसा फैसल वाडा ने वो जूता उठा लिए, जिस जूते के खिलाफ फिर क्या इशू होता है, ये भी उसी तरह हरकतें करे। इनका ये ख्याल है कि हम उसकी तारीफ करें। मेरे हिसाब से ये तारीफ नहीं, ये अदारों की तजलील करे और पूरी दुनिया में। और वो कुछ और है। फैसल वाडा साहब का आपने जिक्र किया और आप पहले भी बोलते रहते हैं उसके हवाले से कि उसकी प्रॉपर्टी का भी आजकल बहुत चर्चा चल रहा है, बाहर क्या प्रॉपर्टी है यहाँ पर। खुद जब भी हमने मुख्तलिफ टॉक शोज़ देखे हैं, जब भी उनसे सवाल होता है तो वो अजीब व गरीब एक तो जवाब देते हैं या फिर गुस्सा हो जाते हैं। तो ये रिपोर्टेड केस है सादिया अब्बासी का और हारून अख्तर का, जो 2 दिन बाद उसने सेनेट के इलेक्शन के बाद उसने नेशनलिटी छोड़ी थी। इनको तो सबूत है, इनका बकायदा सर्टिफिकेट, हमने सब कुछ जमा कर चुका है। लेकिन मजाल है कि इलेक्शन कमीशन उसको चला ले। इस वजह से ताकतवर वजीर है, शायद पूरे पीटीआई की हुकूमत वो चला रहे हैं, जिस तरह वो अकड़ रहा है काबीना के इजलास में। कहने का मेरा मकसद है कि इन नाइलाकों का हुकूमत, इनके सामने कुछ नहीं होना है। इन्होंने इस तरह इशू उठा के, मैं इनसे पूछना चाह रहा हूँ कि आपने कराची की आवाम के लिए, सिंध की आवाम के लिए, जहां आपके कराची से 14 एमएनए है, पीपल्स पार्टी की तो सिर्फ 3 है, आप काम करें। पानी का, दूसरी चीजें जिस तरह आप आवाजें लगा रहे थे, उसके लिए आपने क्या किया? आपका एक वजीर इधर भागता है, जैसा नहीं वो और पिंजरे में से बात ही चलता है। एमपी तो कई एमएनए एमपी है उसके बाहर जा चुका है, उनकी बात सुनते नहीं है। मेरे ये नॉन इशू को उठा के, और ये बेवकूफों का टोला है, ये खामखा ये अपनी जो मीडिया पब्लिसिटी के हवाले से इनको ये नहीं पता चल रहा है। जैसे वो गुलाम सरवर जो ना असेंबली में कहा कि पाकिस्तान में सारी पायलट जाली है, वो पूरे दुनिया ने पाकिस्तानी पायलट को जो ना क्राउन कर दिया कि आपकी जरूरत नहीं है। आप मुझे बताओ, इस टाइप के कोई वजीर है इनके, इस तरह वजीर है, पाकिस्तान को बदनाम करें, दारों को बदनाम करें। आप मुझे बता दो कि ये अली ज़ैदी ने जो केस उठाया जिसमें एमआई, आईएसआई और रेंजर्स और आईबी का दस्तखत है, ये किस तरह जाएंगे? और अगर वो पहले वाली जाली बदल दिए तो दोबारा साइन कैसे कर दिए? और अगर कोई और टेम्परिंग है तो उसका फॉरेंसिक करा लो। मैं दावत देता हूँ, आज बोलो फॉरेंसिक कराओ उसको, जल्दी का दूध पानी का पता चल जाए। और अगर आप सुप्रीम कोर्ट से दरखास्त करो, इन अदारों को बुला लो, तो आप किसकी बेइज्जती करे हो? दुनिया में क्या मैसेज जाएगा? इंडिया के सामने हमारा दुश्मन मुल्क बैठा हुआ है, उनके सामने क्या मैसेज जाएगा? तो ये रिट्वाई के अलावा कुछ भी नहीं मिलेगा इनको। सही, बहुत बहुत शुक्रिया आपका एडवोकेट कादिर मंदोखेल साहब, आपने हमें टाइम दिया। नज़ीर मंदोखेल साहब जो ॻाल्हियूं बि अवां ॿुधियूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त उहा ई ॻाल्हि त नॉन इशूज़ ते जेका आहे उहा सियासत कई पियो वञे, उनखे इशूज़ बणायो पियो वञे ऐं मुल्की इदारा जेके आहिनि उन्हनि जी कारकर्दगी ते सवाल उथारियो पियो वञे। गॾोगॾु मुख़्तलिफ़ बयान आहिनि, बिल्कुलु चौधरी सरवर साहब जो जेको बयानु आहे उनखां पोइ PIA जी छा पोज़ीशन वञी बीठी आहे सॼी दुनिया में, उहा असांजे साम्हूं आहे। खोड़ अहिड़े क़िस्म जा मामला आहिनि जेके मुल्की लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते जेके बयान अचनि पिया। इवन CPEC जे हवाले सां जेके शुरू में बयान आया हुआ रज़ाक दाऊद ऐं ॿियनि जा, ऐं उनखां पोइ जेको इहो सॼो CPEC वारो प्रोजेक्ट हो उन ते चाइना खे केतिरी ॻणती थी हुई ऐं उहे मामला कीअं वञी सेटल थिया। तो अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि माज़ी में बि जेके PTI जे अॻवाननि जे बयाननि जे करे जेको आहे तमामु घणो बहरान पैदा थियो। बहरहाल सवाल इहो आहे त हिन मौक़े ते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि, ऐं हाणे अञा ताईं त दावा आहे सिंध हुकूमत जी हिकिड़ी दावा आहे त असल JIT रिपोर्ट हीअ आहे। अॼु अली ज़ैदी साहब चवनि पिया त न, ओरिजिनल रिपोर्ट मूं वटि आहे। सो असांखे ख़बर न आहे त ओरिजिनल रिपोर्ट सिंध हुकूमत वटि आहे या अली ज़ैदी वटि आहे। अली ज़ैदी वटि आहे त उन्हनि खे इहा रिपोर्ट किथां मिली आहे, इहो बि सुवाल आहे। ॾिसूं त ईंदड़ ॾींहंनि में उन ते छा थो थिए, या सिर्फ़ु एसि ताईं सियासत थिए पई या असल जेके हक़ीक़तूं आहिनि उहे बि साम्हूं ईंदियूं। जीअं नवाज़ शरीफ़ साहब जे केस में इहो थियो त इवन जेको फ़ॉन्ट यूज़ थियो, कैलेबरी फ़ॉन्ट यूज़ थियो हो पनामा वारे मामले में,
त उन फ़ोन जी बि तस्दीक कराई वई त उहो कॾहिं आयो या कीअं आयो। सो हीउ मामिलो एॾो ॾुखियो न आहे, जेकॾहिं इदारा पंहिंजी अचनि त इन जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन थी सघे थी त ओरिजिनल रिपोर्ट नेट कहिड़ी आहे ऐं रिपोर्ट खां पोइ बि अॻिते जो प्रोसेस छा आहे। त बसि हिकिड़ी रिपोर्ट ॾेई छॾे, कंहिंजा नाला अवां ॾेई छॾिया, या उन ते का वधीक कार्रवाई बि थींदी, उन ते का वधीक इन्वेस्टिगेशन बि थींदी त जीअं फ्यूचर में जेके अहिड़े क़िस्म जा वाक़िया न थी सघनि। सो ईंदड़ ॾींहंनि में जेका बि डेवलपमेंट हूंदी पाण हुन ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, एल निगहबान।